निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त आम चूंडुनि में समूरिन सियासी पार्टियुनि खे बराबर मौक़ो फ़राहम कयो वेंदो। 9 मई वाक़िअनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई थींदी। इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान जल्द थी वेंदो। मुल्क में चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान 2 डहाकनि खां भारतीय दहशतगर्दी जो निशानो बणिजी रहियो आहे। कैनेडा में सिख अॻवान जे क़त्ल बाद भारत ते संजीदा नोयत जा सवाल उथारिया पिया वञनि। पाकिस्तान हमेशा अफगानिस्तान जी ख़ुदमुख्तियारी जो एहतराम कयो आहे। हू पंहिंजी सरज़मीन जो दिफ़ा करणु ॼाणनि था। जनरल असेंबली इजलास में सुषमा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त इलेक्शन कमीशन आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान जल्द कंदी। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन खे हर मुमकिन वसीला फ़राहम कया वेंदा। नवाज़ शरीफ़ अदालत ऐं हुकूमत जी इजाज़त सां परॾेह वियो। ख़बर नाहे नवाज़ शरीफ़ ॾेह वापसी ते हिफ़ाज़ती ज़मानत हासिल कंदो या न कंदो। निगरान हुकूमत ट्रक में वेही इक़्तिदार हासिल न कयो आहे। निगरान हुकूमत दौरान कंहिं सां बि ज़्यादती न थींदी। भारत हिक अरसे खां ख़िते जे मुल्कनि जी ख़ुदमुख्तियारी ते हमला कंदो पियो अचे। कैनेडा में सिख अॻवान जे क़त्ल ते भारत जी दहशतगर्दी आलमी सतह ते वाक़ई थी चुकी आहे। कश्मीर मसइले जे हल खां सवाइ ख़िते में अमन मुमकिन नाहे। पाकिस्तान वालारल कश्मीर बाबति गॾियल क़ौमुनि जे ठाराउनि ते अमल चाहे थो। भारत वालारल कश्मीर जी हैसियत तब्दील करे गॾियल क़ौमुनि जे ठाराउनि जी भञकड़ी कई। निगरान वज़ीर आज़म ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम जी अहमियत खे उजागर कयो आहे। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जीलानी पीरानी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल निगरी फातिमा फरोड़ जे वारसनि खे हिसाइण बाबति सिंध टीवी न्यूज़ जी ख़बर जो SSP नोटिस वरितो। SHO ख़ान वाहन मुअत्तल DSP खे जांच जो हुकुम। 2 ॾींहनि अंदर रिपोर्ट तलब। फातिमा फरोड़ जी अमर जो चवणु आहे त SSP ख़ातिरी कराई आहे। पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल निगरी फातिमा फरोड़ जे केस खां पोइ कठ घुराए धमकियूं ॾियण जे केस में फयाज़ शाह ऐं मंसूर मेमण 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां रिमांड मुकमल थियण खां पोइ जवाबदार खे ॿीहर पेश करण जो हुकुम। दहशतगर्द तंज़ीम TTP लाइ भत्तो ओगाड़ींदड़ जवाबदार गिरफ़्तार जवाबदार जो चवणु आहे त TTP कमांडर अफ़गानिस्तान में मौजूद आहिनि। TTP जो दहशतगर्द कमांडर अब्दुल रज़ाक अफ़गानिस्तान मां व्हाट्सएप ज़रिए हिदायतूं ॾींदो रहियो। भत्तो न मिलण या देर जी सूरत में क़त्ल या वरी अगवा जूं धमकियूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र तरफ़ां कलंदर जी मज़ार ते हाज़िरी। अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे दौरे दौरान अवाम खे सिहत जूं बहितरीन सहूलतूं ॾियण जी हिदायत। अड़ल हेड वारे जी अदावती कम जो जाइज़ो। मंछर रोड जी कम जो मुआइनो। UC आराज़ी में ॿोॾि मुतासिरनि लाइ कम क़ाइम घरनि जो मुआइनो। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त इलेक्शन कमीशन रुगो आम चूंडुनि लाइ महीने जो ऐलान कयो पर तारीख़ न ॾिनी आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते एतिराज़ आहिनि। पीपल्स पार्टी चूंडुनि में हिसो वठण लाइ तयारु आहे। नवाज़ शरीफ़ खे ॾेह ज़रूर वापसि अचणु घुर्जे। सुठी ॻाल्हि आहे त समूरा सियासतदान मुल्क में हुजनि। पीपल्स पार्टी अॻवान या अॻूणे ज़िले नाज़िम सलीम जान मज़ारी जो तर्जुमान गैर क़ानूनी हथियार रखण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार। पुलिस शाह गुलाम उर्फ़ जाड़ो मलिक खे ख़ानगी फैक्ट्री ते छापो हणी गिरफ़्तार करे वरितो। लाड़काने मां कुबे सईद ख़ान वासी पेट्रोल पंप जो मैनेजर मुबैना तौर अगवा लुत्फ़ अली मक्सी हैदरी थाणे जी हद ज़ुल्फ़कार बाग वटां अगवा थी वियो। कंदकोट में क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ सिविल सोसाइटी जी एहतिजाजी रैली। अॻवाननि जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि सबबि बेगुनाह माण्हू क़त्ल थी रहिया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइम करण में मुकम्मल तौर नाकाम थी चुकी आहे। ठुल में फुरदौरान मज़ाहिमत ते क़त्ल थियल दुकानदार मुअज़्ज़म नूनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 3 ॾींहं बि धरणो जारी।
सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकज़ी अगवान जाम फत्ता समेज समेत बिन की बुख हड़ताली कैंप में शिरकत अगवान जो चवणु है त हाफिज़ मुअज़्ज़म यूनारी जो क़त्ल दहशतगर्दी है। कातिल गिरफ्तार थियण घुर्जन। 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कंहिं बि जवाबदार के गिरफ्तार न करे सघी आहे। दादू में पुरस्कार नमूने गोली लगन सबब फोत थियल नीगर के कत्ल में संदस चाचो मुलविस होने जो इंकशाफ SSP दादू तरफा मामले की जांच लाए DSP सिटी और DSP एडमिन ते बदल कमेटी कायम। मक़तूल नीगर की अमर जो चवणु है त संदस पुट कासिम उमरानी के डेर गुलाम मुस्तफ़ा उमरानी कत्ल कयो आहे। नवाबशाह जे हाई स्कूल में शागिर्द ते उस्ताद जो वहशियानो तशद्दुद मथो भित सां टकराए धक हणण सबब शागिर्द ज़ख्मी। वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो। उस्ताद खिलाफ कार्रवाई करण जो मुतालबो। सोबोदोरो थाने की हद में केलन के बाग में एक शख्स जो लाश हथ। मक़तूल की फरहान अली शाहानी तौर सुञाणप मर्ड अस्पताल मुंतकिल। एशिया कप में बदतरीन शिकस्त का पोए पाकिस्तान की वनडे ते हुक्मरानी खत्म। भारत 3 फॉर्मेट्स में पहले नंबर ते अची वियो।